माफ़ कजो संगत, कुझु अहिड़ियूं जेका लेट थी, कुझु सफ़र, कुझु हालतूं, कुझु सिग्नल, पोइ सभु अची था गॾिजनि सभई। ऐं बत्ती जी रोशनी थोरी मध्यम मध्यम आहे, थी सघे थो तस्वीर तव्हांखे ॾिसण में ईंदी हुजे। लतीफ़ साईं जी मजलिस में सभिनी लतीफ़ साईं जे आशिक़नि खे सलाम, सभिनी लतीफ़ साईं जे महबूबनि खे भली कर। कोशिशि कबी आहे, पर घर आहे, घर जूं पंहिंजूं उजतूं आहिनि, उनजो पंहिंजो रिवायतूं आहिनि, सफ़र आहे, सफ़र जा पंहिंजा मज़ा आहिनि। सॼी संगत खे सलाम। अमा साजदा सभिनी खां पहिरीं पहुती आहे महफ़िल में, ऐं शोलाणी साहिबु अची वियो आहे, साईं गुलाम मुस्तफ़ा। ऐं तव्हांजो ई इंतज़ारु रहंदो आहे त हीअ ज़िंदगी जूं जेके 4 घड़ियूं आहिनि, उन्हनि खे को सफल करे सघिजे। उन्हनि खे अॼु सिंध जो हिकिड़ो वॾो घाटो वण अॼु वढिजी वियो आहे। वण हिकिड़े ॾींहं में था थियनि, ऐं माण्हू बि हिकिड़े ॾींहं में जेको आहे सो माण्हू जो तारक कोन थो ठहे। अतामंद बंभरो नालो ई वॾो आहे, उनखे मरहूम चवण जी, शहीद चवण जी ज़रूरत ई कोन्हे। कॾहिं असीं वरी ॿियो ठाहींदासीं? ऐं पंहिंजे उहो रानाइनि सां, पंहिंजे ख़ूबसूरतनि सां, पंहिंजे मर्ज़ी ऐं अख़्तियार सां ई हेॾी जेका असां हाथी जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे पियो वञे। ऐं इहे अज़तूं, इहे सिंध जा दर्द, असां त रुॻो ॻाल्हियूं ॿुधियूं। उहो ख़ुदि तारीख़ साज़ हो, तारीख़ दान हो, इनकलाबी माण्हू हो, रोशन ख़्याल। ऐं हू त हिकिड़ो शहीद ॾेई वियो हलियो धरती खे। अॻे को शहीद हो, हाणे त रोज़ानी शहीद था थियनि। सिंध जे नाले में जेके मरनि था, हक़ जे नाले में जेके मरनि था, बुख जे नाले में जेके मरनि था, उहे सभु शहीद। हिते त हाणे उहो एक्सीडेंट में जेको वञे थो, वक़्त खां अॻे बेगुनाह, उहो बि शहीद आहे। त ख़्वाजा मोहम्मद ज़मा जॾहिं ही जहान छॾियो, तॾहिं शेख अब्दुल गिरोड़ी ख़्वाजा मोहम्मद ज़मा जो ईअं चवंदा त पहिरियों ख़लीफ़ो हुयो, वॾो ख़लीफ़ो, ख़ुदि वॾो आलिम हो, वॾो। खेनि जॾहिं ख़बर पई त ख़्वाजा मोहम्मद ज़मा संदर मुर्शिद ऐं मुंहिंजो मुर्शिद, जंहिं चयो छॾियां ही जहान हू पिणु घोरे घोरियां, छॾियां ही जहान हू पिणु घोरे घोरियां, चई पलक पिरियां साण, चई पलक पिरियां साण, जे मूं सरे जे ॾियूं। ख़्वाजा मोहम्मद ज़मा ही दुनिया जा जेके थोरा जेके वॾा माण्हू, जिन माण्हुनि जा नज़रिया ठाहिया, जिन माण्हुनि जूं नियतूं ठाहियूं, जिन माण्हुनि खे प्रोग्राम ॾिनो ज़िंदगी जो, जिन ज़िंदगी जा क़दुरु जिन माण्हुनि जो हुया, उन्हनि माण्हुनि मुंझा ई मां। पोइ ज़रूरी न आहे त उनजा बैत घणा हुजनि या उनजा किताब घणा हुजनि, हिकिड़ो अखर बि जेकॾहिं को माण्हू जे ज़िंदगी में तब्दीली आणे थो विझे, उहो बि तमामु वॾो आहे। ऐं सिंध जो वॾो आशिक़ हो, हक़ परस्त माण्हू हो, आज़ादी ऐं इनकलाब जा जेका आदर्श हुआ उहो हुन माण्हू वटि पलबा हुआ। ऐं ॾाढो मोहबत कंदड़ माण्हू हो। अहिड़ा माण्हू न ही धरती विसारींदी उन्हनि खे, न ही आसमान विसारींदो, न ही चंडु विसारींदो, न ही सिजु विसारींदो, न ही सितारा विसारींदा।
माण्हू भले विसारे छॾीनि, माण्हू खे विसारे माण्हू विसरी थो वञे, 2-3 पीढ़ियुनि खां पोइ ॾाॾे जो नालो कोन थो यादि रहे। ऐं जेके वॾा माण्हू आहिनि, जिन माण्हुनि जी ज़िंदगी में इनकलाब आंदा आहे, या जिन माण्हू जे आज़ादी जे लाइ, उनजे ख़ुदमुख़्तियारी जे लाइ, उनजे ख़ुशहाली जे लाइ जिन माण्हुनि लोड़ियो आहे, जिन माण्हुनि पतोड़ियो आहे, जिन माण्हुनि पंहिंजा सिर ॾिना आहिनि, पंहिंजा बचा पंहिंजा ॾिना आहिनि, उन्हनि माण्हुनि खे सुर्ख सलाम। सिंध खे अहिड़नि ई माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके सचा हुजनि, सुचा हुजनि, कुपचा न हुजनि। लतीफ़ साईं त ॼण त असां सां पियो ॻाल्हाए, ईअं पियो लॻे ॼण असीं हाणे कुपचा थी पिया आहियूं। कुपत कबी आहे, कुपत वारे ठगी राति में घणे करे इस्तेमालु थी वेंदो, कुपत थो करे, हीउ कुपतियो आहे। लतीफ़ साईं त ॼण त थोरे हिसाब सां ॼण त FIR पियो कटाए असांखे, कि सुपत भरिया सुपिनी, कुपत कीअं करे। माना इन में हिकिड़ो समोसो ॿुधाए पियो कि तव्हीं आहियो त ॾाढा भला माण्हू, सुपत भरिया माण्हू आहियो, पोइ कुपत छो पिया कयो। कि सुपत भरिया सुपिनी, कुपत कीअं करियो कि थोरे घणे ॾींहं, कि थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो। पोइ कंहिंजा 9 साल, कंहिंजा 9 साल, कंहिंजा 90 साल, कंहिंजा 40 साल, कंहिंजा 63 साल, कंहिंजा 90, कंहिंजा 80, 100, 200, भला हलो 9 साल ताईं हलो, नेठि हिकिड़े ॾींहुं हलियो वञिणो आहे। जेकॾहिं ज़िंदगी जी हिकिड़ी घड़ी बि जेकॾहिं तव्हांजी इनकलाबी आहे, हिकिड़ी घड़ी बि अहिड़ी आहे जेका तव्हांखे तारीफ़ ॾेई थी वञे, नंबर प्लेट लॻी थो वञे तव्हांखे, त उहा हिकिड़ी घड़ी जेका तव्हांजी, सॼण साथ हिकिड़ी जेठो थिए धार, सॼण साथ हिकिड़ी जेठो थिए धार, तकर सभु ॼमार कोन ॾिठो कॾहिं। इहो आहे मोहबत जो मक़ाम हिननि माण्हुनि जो। हिकिड़ी घड़ी बि जेकॾहिं विसरी वञे, हिकिड़ी साथ साथ घड़ो भॻो तां घोरियो भॼे ताम घड़ी, ओ इहा साथ। क़ुरान इन साथ इनकलाब खे थो चए। उहा घड़ी ईंदी, उहो सभु जेके माण्हू हैरान ऐं परेशान थी वेंदा हलिया, माण्हू चवंदा मौजूदु थी वियो। ही बबरो साहिबु ईअं सम्झो त असांजो घाटो वाइड़ो हो, वॾो आलिम हो हिन दौर जो, वॾो तारीख़दान, सिंध जो आशिक़। त ख़्वाजा मोहम्मद ज़मा खे जेको ट्रिब्यूट ॾिनो, जेको गिरोड़ी बादशाह, उहो साॻियो ई बैत था पढ़ूं, जोगी पंहिंजी जोइ विया, जोगी पंहिंजी जुए विया, था जुड़ जी नेण झिमन। अगम आया हुआ, को काइनात जेका उहा बि हिते ई आहे। उहो जंहिं मंझां माण्हू ठहे थो, जंहिं मंझि माण्हू विरहायल आहे, उहे जेके कुवतूं आहिनि, उहे जेके सॉलिड कुवतूं आहिनि, या उहे हवाउनि जे सूरत में आहिनि, नूर जे सूरत में आहिनि, कहिड़ी बि सूरत में आहिनि इन सॼी जेका सो काइनात। पोइ उन मंझां सेल बि ठहनि था, उन मंझां एटम बि ठहनि था, इहे सभु शयूं ठहनि थियूं। ऐं माण्हू जितां आयो आहे ओॾां ई माण्हू खे वञिणो आहे, छो त इहो जी पाणी जी साइकिल आहे, हिते माण्हू जी लाइफ जी साइकिल बि ईअं। जोगी पंहिंजी जूए विया, था जुड़ जी नेण झिमन। चई सुख न सामीअड़नि जा, चई सुख न सामीअड़नि जा, हींअरे मजहूरनि। चई सॼो मौत मङनि, अधु कुठा आराम लाइ। चई हुननि खे सॼो मौत थो खपे, हीअ त ॼण हू आराम में हलिया विया आहिनि। इहो इंसान जेको आहे, इन्हनि जो जेको रूह आहे, इन्हनि जो जेको तारफ़ आहे, इन्हनि जा तारफ़ जॾहिं नतीजा लहंदा, तॾहिं ही माण्हू ख़ुशि थींदा, तॾहिं ही माण्हू वरी ज़िंदा थी पवंदा।
वॾे जन विझासि, लतीफ़ थो चए वॾे जन विझासि, वरी वेझे सेई थिया, कि तुर्त ॿधाऊं पटियूं, कि तुर्त ॿधाऊं पटियूं, रोज़ कियाऊं रास, चिहिड़ा तनी पास, घाट घायल न थिए। हाणे पाण अॼु राति कुझु मारवी जा बैत पढ़ियासीं, अॼु कुझु सारंग जा बैत था पढ़ूं, त सारंग में ॾुख बि आहे सुख बि आहे। ऐं सारंग में ईअं लतीफ़ साईं जेको आहे सो हुनखे पेश कयो आहे, जीअं जेको आहे ख़ुदा पंहिंजे क़ुर में चवंदो आहे, तव्हां ॾिठो धरती वेरानी बड़बांग थी वई हली, सभु कुझु सड़ी वियो सुकी वियो, उन खां पोइ मुंदूं आयूं, पोइ मींहं उठा, ऐं उन खां पोइ वरी गाह फुटा, उन खां पोइ जेके हुआ इहे जेके अन्न थी पिया, अर्ज़ा अन्न थिया, ॼण त हिकिड़ी नई जेका ज़िंदगी आहे, छो इनकलाब जी ज़रूरत ई तॾहिं पवंदी आहे जॾहिं सभु कुझु बर्बादु थी वियो, का बि शइ न रहंदी आहे, माण्हुनि जा मिज़ाज मटिजी वञनि, मिजाज मटिजी वञनि माण्हुनि जा, माण्हू खां धार थी वञे हलियो माण्हू, ॼण त ज़िंदगी जेका सा माण्हू खां मोकिलाए वञे, ज़िंदगी माण्हू खां खिले, माना एॾा समाज में तबिका थी वञनि, हिकिड़े पासे ट्रैक्टर जो कार कीअं हलनि, हींअर का सूरत हाल थी आहे, को ॼाणा को थियो, केॾांहुं थी वञा ख़बर ई कान थी पए त केरु केॾांहुं थो वञे, केरु छा थो करे। उहो गॾियल सलाह जो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो हलियो, गॾियल मिल्कियत जो जेको कॉन्सेप्ट हो उहो ख़तमु थी वियो हलियो, इहे जेके मददूं कबियूं हुयूं हिक ॿिए जूं, जेके ख़िदमतूं कबियूं हुयूं, इहे ॼण कॉन्सेप्ट ख़तमु थी विया। पाणी जल्दी जेको आहे सो अॻे ई थोरो थोरो यूरोपी थियासीं पिए, पर हाणे कोरोना देरि कोन कई, हाणे असां जेको आहे सो इहो परे खां सलाम करणु बाबा छिॾो थी, आइसोलेट थी, सोशल जेको आहे सो डिस्टेंस रखो, अचो त पाण बि यूरोप थियूं। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं के फज़ीलतूं जेकॾहिं माण्हू जी ज़िंदगी में सहूलियत पैदा करण जे लाइ जेकॾहिं आहिनि त उहे आउं सम्झां थो असांखे अचनि थियूं, असीं नथा करियूं या कंटिन्यू नथा करियूं, नथियूं थियनि त इहो असांजो ॾोह आहे। ऐं अंग्रेज़ थी सघे थो जेको आहे परे जा दौर तव्हांखे ॾाढा सुठा ॿुधण में ईंदा हुजनि, पर हाणे ॻाल्हि सॼी गॾिजी पई आहे, छो त जेकॾहिं माण्हू हिकिड़े हंधि बीहे न, हदि मुक़ररु न थिए, 6 फुट 5 फुट 5.5 6 7, जेकॾहिं 20-25 फुट ते हलियो वञे त सभु माण्हू हिक ॿिए खे जेको आहे कीअं जेको आहे हली सघंदा, कीअं माण्हू तव्हां अंदाज़ो करियो, जेकॾहिं 2 फुट बि माण्हू वधी थो वञे, अनबैलेंस थो थी वञे, उनखे हवा हूअं ई उनखे खणी वेंदो हलियो उनखे, या जेकॾहिं उहो खाईंदो वञे, माण्हू वञे जेको आहे सो ईअं गूंदड़ो थींदो, डेगड़ो थींदो वञे, पियो हुजे पट ते केॾियूं इंसान खे ख़ूबसूरत मिलियूं, जेको आहे एग्ज़ॉस्ट जो सिस्टम मिलियो, साह खणण जो सिस्टम मिलियो, हीउ हेॾो फस्ट क्लास डाइजेस्ट जो सिस्टम मिलियो, अलाए केॾियूं ख़ूबसूरतियूं माण्हुनि खे मिलियूं, जेको माण्हू पंहिंजो पाण ते गौर नथो करे, पंहिंजो माण्हू क़दुरु नथो करे, पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु नथो करे। हिकिड़ी घड़ी तव्हांजी क़ीमती आहे, तव्हां ते रुॻो अबे अमा जी महिनत कान थी आहे, रुॻो ओड़े पाड़े वारनि जेको आहे सो छो त हीउ सभु हीअ सॼी काइनात जेका आहे सॼो समाज गॾियल आहे, हिकिड़ो माण्हू ॼमे थो उन ते सॼो जेको समाज आहे उहो पोरियो थो करे, ऐं सॼी काइनात जूं जेके कुवतूं आहिनि, सिज चंड तारनि खां वठी धरती खां वठी, इहे तव्हांजा पाड़ेसरी आहिनि, तव्हांजा इहे सभु पोरियो कनि था, तॾहिं ई कणिक जो दाणो ठहे थो, चांवर जो दाणो ठहे थो, ईअं ओचितो जेको आहे सो माण्हू न को ॼमी थो पए, न को ओचितो जेको आहे सो माण्हू हीअं जेको आहे सो आसमान ते चढ़ी थो वञे। अॼु पाण सारंग जा कुझु बैत पढ़ूं था, इहो विचोबाड़ी बैत पढ़ूं था, ऐं कोशिशि कंदासीं जेको आहे सो इहो थोरे वक़्त में घणे खां घणो जेको आहे सो लतीफ़ साईं जी पढ़ी सघूं, सम्झी सघूं। ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे त हाणे हुन अहमद गाज़ी बि जेको आहे सो क्लास शुरू कयो आहे,
ऐं उहो बि जेका सो उते लाइब्रेरी आहे सूफ़ी शहीद इनायत लाइब्रेरी। असीं बि उते जा मेंबर आहियूं। उते असां सभई गॾिजी वेही पढ़ंदा हुआसीं। ऐं हिन माण्हुनि जो जेको इदराक आहे, जेको शऊर आहे, उहो ॾाढो एडवांस आहे हिननि माण्हुनि जो। हिकिड़ो लतीफ़ जे धरती जा आहे, लतीफ़ जी ॿोली उन्हनि खे अचे थी। ॿियो ही माण्हू सुचेत आहिनि ऐं नियत असुलु ॻाल्हि आहे त माण्हू जी नियत सुठी हुअणु खपे। ऐं आउं सम्झां थो त साईं खे इहो सिलसिलो मूं दरख़्वास्त कई त कॾहिं असीं आहियूं कॾहिं न आहियूं, सदाईं त कोन हूंदासीं। ऐं घणे खां घणा ईअं लतीफ़ पैदा थियनि, घणे खां घणा जेके दोस्त उन्हनि खे लतीफ़ पढ़ायो, उन्हनि खे यादि करायो, उन्हनि खे सम्झायो। उन्हनि खे असीं तमामु घणा माण्हू ईअं न को जेको आहे सो ॿ टे हुजनि माण्हू उन्हनि खे क़ुर बि अचे, उन्हनि खे लतीफ़ बि अचे, पोइ माण्हू उन्हनि जा मोहताज था वेठा हुजनि। असीं चऊं था सभिनी माण्हुनि खे लतीफ़ अचे, सभिनी माण्हू यादि बि हुजे, सभु माण्हू उनखे सम्झनि बि, उनजी ॿोली बि सम्झनि, उनजो फ़लसफ़ो बि सम्झनि, उन ते अमल बि कनि। ही सॼी तव्हांजी जेका ज़िंदगी आहे उहा सॼी बहार थी पवंदी तव्हांजी। ओछण घुरिजे अॼु को पखो न पीतम। छो त सावण में रुगो मज़ा न हूंदा आहिनि सारंग में, सावण में तकलीफ़ूं बि ॾाढियूं हूंदियूं आहिनि। मींहुं वसंदा आहिनि, पोइ जंहिंजा बंगला उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी आहे मींहुं पियो आहे। ऐं जंहिंजूं झुगियूं झूपड़ियूं हूंदियूं आहिनि उहे खॼी वेंदियूं आहिनि, ख़बर ई कान पवंदी आहे मींहुं केॾांहुं खणी वियो हलियो। अलाए केतिरा लुड़ी लहवारा थींदा आहिनि, ख़बर ई कान पवंदी आहे। माना ही उहे औरतूं आहिनि जेके सम्झनि थियूं त हाणे जेको आहे सो ही मौसम ख़राबु थी वई हली, ऐं पीतम बि कोन्हे को, पखो बि कोन्हे, आज को बि कोन्हे, ऐं हक़ बि हलियो वियो। चई ओछण घुरिजे आज को पखो न पीतम। मूंखे ओछण बि घुरिजे, ही औरत जो हक़ु आहे, हर इंसान जो हक़ु आहे। पर हिकिड़ी माई चवे थी त जेको आहे सो मूंखे ओछण घुरिजे, मूंखे आजको घुरिजे, मूंखे घर घुरिजे, मूंखे अख़्तियार घुरिजे, पखो बि कोन्हे को, ओलो बि कोन्हे को, चई पीतम बि कोन्हे को, मुंहिंजो प्री बि कोन्हे। चई दोस्त पुॼाणा दम रहे सा रन थिए। चई दोस्त खां पोइ सवाइ चई कहिड़ो जीअण। चई दोस्त खां सवाइ जेको माण्हू जीए थो ॼण त उहो ॼण त रनोड़ रन आहे, माई आहे त अकेली आहे। चई ओछण घुरिजे आज को। माण्हुनि जा हक़ ॿुधाए पियो लथी, हे औरतुनि जा हक़ ॿुधाए पियो। हे माण्हू अञा ताईं बहस पिया कनि। ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से पंहिंजे घरनि सां, पंहिंजे ज़िंदगियुनि सां लागू करणियूं आहिनि। समाज नथो मञे, हुकूमतूं नथियूं मञनि, हुकुमरान नथा मञनि, उनजो मतिलबु इहो त सुठियूं रवायतूं, सुठा क़दुर ऐं सुठा जेके कानून उन ते असीं बि अमल न करियूं। भई माण्हू कनि या न कनि, पहिरीं ॻाल्हि आहे त माण्हू तव्हांखे मञनि था या नथा मञनि। जेको माण्हू तव्हांखे मञे ई नथो, तव्हां हुनखे मुतासिर ई न कयो आहे तव्हां हुन माण्हू खे, उहो तव्हांखे छो मञंदो तव्हांखे? पोरिया करियो। पर जेके माण्हू मञनि था उन्हनि माण्हुनि ताईं त घटि में घटि हीअ शयूं इम्प्लीमेंट थियणु खपनि। ते ओछण घुरिजे आज को झूपो सहे न सी, सुणाइज सुवण खे हाल मुंहिंजो ही। माना जिते हुनजो पिरी रहे थो उते को मेम माण्हू वञे थो, ही पोरित माण्हू अॻे ही जेके नंढियूं नंढियूं जेके रियासतूं अॻे ॻोठ सभिनी रियासतूं हुयूं, माना जेको किले में अंदरि जेके माण्हू हूंदा हुआ उहा रियासत। छो त अॻे त रुॻो इहो माण्हू जे लाइ वॾे खां वॾो मसइलो हूंदो हो त घोड़ाड़े घोड़ा, माना रुॻो ट्राबड़को हूंदो हो। पोइ माण्हू जेको आहे सो पनाहूं वठंदा हुआ, घणे भाङे जेको आहे सो जेके नंढियूं नंढियूं रियासतूं जेके हुयूं सभिनी खे कोट चढ़ियल हूंदा हुआ। चई अंगण आयो थी, चई मुंहिंजे सुवड़ खे चइजांइ, मुंहिंजे पिरी खे चइजांइ त अंगण आयो थी त ढोला कंहिं ढंग थिया, मन बेढंगी थी वियसि। छो त माण्हू जॾहिं बुख में ॾुख में गुज़ारे थो, अकेलाई में गुज़ारे थो वञे, त पोइ उन माण्हू जो कहिड़ो हशर थो थिए, पोइ ज़िंदगी जो को ढंग नथो रहे। जीअं असीं मुसलसिल जेको आहे सो ग़ुलामी आहिनि, अज़ाबनि मंझां। हीअ ॼण त असीं जेको आहे सो आरज़ी मफ़ादनि में असीं फासी पियासीं, ज़ाती मफ़ादनि में फासी पियासीं। असांखां हीअ जेके समाजी मफ़ाद हुआ, हीअ जेके क़ौमी जेके मफ़ाद हुआ, जेके इज्तमाही जेके मफ़ाद हुआ, इन लाइ सोचण ई छॾे ॾिनो।
छो त माण्हू ॼण टेम्पररी ज़िंदगी गुज़ारे थो, ॼण जी टेम्पररी नौकिरी जी कबी आहे, ऐं जेका ज़िंदगी आहे जेका इहा माण्हू ॼण गुज़ारे थो, बेदिलियाई सां गुज़ारे थो। त यार ठीकु आहे, अॼो को ॾींहुं गुज़री वियो, जो ख़ुदा कंदो सुभाणे बि गुज़री वेंदो। छो? हीअ ज़िंदगी तव्हांजो हक़ु आहे, तव्हांजो हिकिड़ो हिकिड़ो जेको पल आहे क़ीमती आहे, हिकिड़ो हिकिड़ो जेको पल आहे उहो तव्हीं जेको आहे हीअ जेका सॼो जहान आहे तव्हां लाइ जीए थो। हीअ सिज चंड तारा तव्हां अॼु खां कोन था जीअनि, किरोड़नि सालनि खां वठी जीअनि था। तव्हां कहिड़ो हुननि जो कर्ज़ु नथो। हीअ जेको धरती मां चई चई जेके चरिया थी पिया, इन धरती जो कहिड़ो कर्ज़ु नथो। जंहिं मुंशी चोराणा ॾेई रतु थोरो लाहियो थञ जो, हीअ रतु ॾेई थञ जो थोरो कॾहिं लाहींदासीं, किथे किथे कंहिं थोरो लाथो। चिकांत तुंहिंजे पांधरी, हीअ तव्हां सां सॼो समाज ॻाल्हाए थो, तव्हां सां लतीफ़ ॻाल्हाए थो, हीअ लतीफ़ जो दर्द ॻाल्हाए थो, हीअ लतीफ़ जा मारू, हीअ लतीफ़ जूं जेके इलाही हीरोइनूं लतीफ़ जूं तव्हां ॿ टे सत जेके आहिनि इहे चओ था आहिनि, हीअ केतिरियूं हीरोइनूं आहिनि। हिन कहिड़ो हिन हीरोइन जो नालो आहे जंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, कंहिंजो मुड़ुसु खजी वियो आहे, कंहिंजो मुड़ुसु पोरे ते वियो आहे, पुठियां मींहुं अची कड़कियो आहे, पुलिसूं अची कड़कियूं आहिनि, फ़ौजूं अची कड़कियूं आहिनि, हे हुकुमरान पाण में विढ़ी पिया आहिनि, माण्हुनि खे पिया मारीनि। चए थो कांध तुंहिंजी पांधरी, माना फ़र्ज़ु करियो असांजो जेको हुकुमरान आहे, जेके राजपती सॾींदा आहिनि हिंदी में, माना सॼे राज जो मुड़ुसु, उहो जेकॾहिं भलो हुअणु भलो थी वञे, हलियो हुकुमरान असांजा भला थी वञनि, असीं हींअर बि कमु करियूं पिया। हीअ आबिद मज़हर मुंहिंजो यार, हीअ ऐं सम्झो त चोथी वीह में अची पियो आहे, हीअ टे वीहूं कॾहिं कॾो को टिपी वियो, अॼु बि पोरियो करे पियो, अॼु बि घुमे पियो, अॼु बि पढ़ाए पियो, अॼु बि इल्मु ॾिए पियो। माण्हू पोड़ो थींदो आहे छा? माण्हू जो पोड़ो, हीअ जेकॾहिं पोड़ा माण्हू उन्हनि खे उन्हनि मां बेज़ार थिया आहियो त स्टेफन हॉकिंग ही केॾा वॾा जेके दुनिया जा माण्हू, इन्हनि जूं केॾियूं वॾियूं उमिरियूं हुयूं, उहो उमिरि जे पछाड़ी वारी घड़ी ताईं बि उहो माण्हू कॉन्शियस हुआ, उहो माण्हू जेको इंसान ज़ात खे ॾींदा रहिया, उन वरितो छा? कि कामिल कपाहनि में हिकिड़ी ग़रीब औरत जेका आहे सा उहा ॾुख बुख में कीअं थी गुज़ारे। हाणे लतीफ़ इहे ॿुधियूं हुजूं ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि खां, थी सघे थो उन्हनि मायुनि जे वातावरण ॿुधियूं हुजनि, उहे उन घर ॾिठा हुजनि, चई छाणो ॿार हो, जॾहिं घर वेंदो हुनखे पंहिंजे घर वठी वञी पंहिंजे खट ते विहारींदो हुनखे, हीअ फ़क़ीर त पट ते वेही रहंदो। लाज़मी इहे सभु शयूं, हीअ लतीफ़ साईं जो जेको ज़मानो उहो त जगाह जो ज़मानो हो। इहो सूफ़ी खे जॾहिं शहीद पिया कनि, लतीफ़ तॾहिं तक़रीबन इन्हनि हो जवान हो, तॾहिं जेके 11 12 13 साल जो माण्हू हो त बि सभु ॻाल्हियूं ॿुधई पिए। इहे मंगोलनि जेको सिंध ते हुकुमरानियूं पियो कयूं, तुर्खाननि वारगोननि खाननि ऐं इन्हनि जे मार्फत इहे बि सभु इहे माण्हू ॿुधंदो हूंदो। सिखनि खे जॾहिं हितां जॾहिं कुठो पिए इन्हनि, इहे ॻाल्हियूं हिन ॿुधियूं हूंदियूं, हिन जे ज़माने में इहे सभु कलूर थिया आहिनि, इहे सभु शइ, त इहे सभु दर्द हुनजे शाइरी में फतकनि था। हीअ कानी करामत जो पीर थी वेही रहे हा, हीअ धागा पीड़ा वेठो वठे हा, हीअ करोड़पति उन वक़्तु थी वञे, इहे हुकुमराननि सां ठाह करे हा, इहे करोड़ा फ़क़ीर, हिनखे ॿियो कुझु न त हिनखे घटि में एडवाइज़र त हिनखे बि करे छॾींदा। हा ज़रूरु, पोइ उन्हनि खे जूनागढ़ वसाइणो आहे। अलबस्ती थो चइबो आहे, जूनागढ़ ठाहियो अथऊं, हाणे अचो सभई हुते। चिकांत तुंहिंजे पांधरी, सी मरां सभु राति, चई कामिल कपाहनि में, चई कामिल कपाहनि में झप न अचे जात, चई अची जे पिरभात आऊं सीउ न सारियां, चई कांत तुंहिंजे पांधरी संझे सीउ मरां,
चई कांध तुंहिंजे पांधरी संजे सी मरां चई कोड़े कपान। चई कोड़े कपान में पई ठार ठरां। कपाऊं त आहिनि चई सवड़ूं त आहिनि चई उन खां पोइ सी नथो वञे। चई तारीअ तंहिं तरह जंहिं वर विहाणीअ ॿोड़ियो। चई तारीअ तंहिं तरह चई अहिड़ी अहिड़ी का तारी अहिड़ो को तरीक़ो। मन किन जेको आहे सो विहाणी राति जेको आहे सो पंहिंजो बाबू ॻोल्हे वरितो। हीअ जेका ज़िंदगी आहे जंहिंजे तव्हां डोड़ में आहियो ऐं तव्हीं ईअं पिया सम्झो ॼण ज़िंदगी वञे पई। ज़िंदगी न वेंदी आहे केॾांहुं बि, ज़िंदगी बीठी हूंदी आहे। असीं हलिया वेंदा आहियूं ऐं उन में असीं जेको आहे पंहिंजा 5 पैसा विझी असीं हलिया वेंदासीं। अची फिर भार त आऊं सीउ न सारिया वरी चयो तारी तंहिं तां जंहिं वर विहाणीअ ॿोड़ियो। चई विहाणी जो बि जेकॾहिं हुन पंहिंजो वर ॿोड़ियो आहे, पंहिंजो हक़ हासिल कयो आहे आख़िरी घड़ी में बि। चई उन्हनि खे बि सलाम। चई मूं झुड़ ॾिठो उभ में। ख़ान थो ॿुधे उहो माई थी चवे मुड़ुस खे इहो हिते न ढोरे में हिते राति कोन रहंदासीं पाण। मूं झुड़ ॾिठो भला आहे, महिरबानी करे हिते लॾ न लाहे। ओचितो मींहुं अची कड़कंदो ऐं पाण खे खणियो हलियो वेंदो वञी समुंड भेड़ो कंदो। चई छन छॾे पट पाए अॼु उतां ई पखड़ो। चई छो? चई अचनि आब अॻे कयो विझूं उतर वाह। चई उतर जो वाह विझूं। चई आब खे चई मींहं खे चई डोड़ाईंदा था अचनि। चई छन छॾे पट पा अॼु उतां ई पखड़ो। हीअ केॾी कॉन्शियस आहे माई, केॾी जेका सा ॾाही आहे ऐं हयाती केॾी प्यारी आहे। उहा हयाती कीअं जेको आहे सो माण्हू खां पंहिंजा बचाव थी कराए। रुगो असांखे ॻाल्हि इहा सम्झ में कोन थी अचे। असीं पंहिंजा कन बचाइण में पूरा हुआसीं पर आऊं बची वियुसि, मुंहिंजो ख़ैरु आहे, असीं बची वियासीं। लतीफ़ साईं चयो छिज मकतारां साथ चढ़ंदो लकीअं। संगत न छॾ, असीं बि पहुची वेंदासीं। तकड़ न कर, थी सघे थो सुभाणे रस्तो ई न लभई। अकेलो जेको वेंदो विंदुर जे वाटुनि में मिरुनि मारी सा। गिरोड़ी साहिब चयो त वाट विंदुर जी जे छॾींदी का विंदुर जे वाटुनि में मिरुनि मारी सा। चई विंदुर जे वाटुनि में उनखे मिरू मारे छॾींदा जेका संगत खे छॾींदी, जेका दोस्तनि खे छॾींदी, जेका समाज खे जेका छॾींदी। चई छिज मकतारां साथ चढ़ंदो लकीअं। चई मछुण थिए पुआं वॻवाऊं थी न लही। चई ईअं न थिए मथां सुभाणे पोइ रस्तो ई न लभई, असीं त वेंदासीं निकिरी। चई कुणकनि कांध चित कयो झुड़ पसो झिझनि। चई कुणकनि कांध चित कयो झुड़ पसो झिझनि। चई वर रे वंढ न ॾिया। चई वर रे वंढ न ॾिया पखा सेम पुसनि। चई उतर ड्राहे उन जा। चई उतर ड्राहे उन जा त कंहिंखे कारूं कनि। माना जेकॾहिं उतर ओचितो लॻी पवे ऐं उनजा पखा पुसाए विझे उन्हनि जा त केरु को रहीस कंहिंखे घर में अचणु ॾींदो? ग़रीब माण्हू वसंदे मींहुं, फर्ज़ु करियो वॾो फुड़ियो ॻड़ियालो मींहुं पियो वसे ऐं को मिसकिन माण्हू जो घर ड्रही पवे, उहो माण्हू ॿारहें बजे निकिरे ऐं जेके दर वॼाईंदो वते त आउं सम्झ दिलीप कुमार वारो हाल थींदो हुनजो। मशहूरु फिल्म में हुनजी ज़ाल बीमार थी थिए ऐं पोइ कीअं रड़ियूं कंदो जेको आहे सो हुन गाॾियुनि वारनि खे बि मिनथूं कंदो थो वते। ओ रड़ियूं कंदो थो वते, घोड़ा घोड़ा बंगलनि वारनि खे केरु कोन थो ॿुधे। माना एॾी बेहिसी आहे, उहो मींहुं त छा वसी पियो आहे
मतलब को माण्हू दर खोलण जे लाइ तयारु कोन्हे त हिन माण्हू जी माई थी मरे, हिनखे जेको आहे सो ॿ घड़ियूं अमान ॾियूं, पनाह ॾियूं, हिनखे को अस्पताल भेड़ो करियूं हिनखे। छा तव्हीं शहरनि में वञो था, ॻोठनि में वञो था, हे सभु ॿाहिरि आहियो, मुस्लिमीन बि आहियो, सिंधी बि आहियो, अलाए ॿिया केतिरा तव्हांजा रिश्ता आहिनि। जेकॾहिं का एमरजेंसी थी पवे, ॾुखियो ॾींहुं अचे त तव्हांजी दिलि चवंदी कंहिं माण्हू वटि हली वञण ते। लतीफ़ त चई वियो, साथी न पसां से जे हुअ में हीअं थूणियूं, जे साथी न पसां से जे हुअ में हीअं थूणियूं, हाणे किन्ही जे वञी अङण उभियां। हा हाणे आहे ख़ान वेठो आहे, ख़ान जे अङण ते वञी बीहंदासीं, जीअ में जी मिलंदी। गाज़ी वेठो आहे, गाज़ी जे वेझाड़े अलम में बीहंदासीं हेठां, उते बि असांखे जेको आहे छां मिलंदी। हीउ अलबस्ती बीठो आहे, हीउ सॼण सेई जे मूं कोॾ निहारिया, ईंदा जा पेई त सभु लाहींदमि ॾुखड़ा। हीउ गुलज़ार बीठो आहे, दीवान गागनदास बीठो आहे। लतीफ़ खे ॿुधायो हाणे असीं ॼमी पिया आहियूं, हाणे असीं घरां आहियूं, हाणे का बि जेको को बि बेवाहो न मरंदो, का बि बेवाही कान थींदी, का बि हीअं कोन चवंदी कुणकन कांध चित कयो पसियो झुड़ झुड़कनि। जे कुणकन कांध चित कयो, मुड़ुसनि खे यादि करियो, वीचारियूं अचो झुरनि ऐं झिझनि, झुड़ ॾिसनि थियूं वीचारियूं झुड़कनि थियूं, पंहिंजा मुंहुं ॻाल्हाइनि थियूं त थींदो गुजाड़ो। चई सुणियो रड़ रहद जी कलियूं थियूं कंबनि, चई रड़ जी रहद थियूं ॿुधनि त जेको आहे सो हुनजो वजूद ॾकी थो वञे उन्हनि जो। चई वारस वरी तन अची शाल ओलो करे, चई वारस वरी छल हुननि जो वारस, माना आहिनि वारस। लतीफ़ थो चए त वरनि, माना आहे वरनि कोन था रुॻो, भला पोरे ते विया आहिनि, अलाए लॉकडाउन थी विया आहिनि, अलाए केॾां विया आहिनि ख़बर न आहे। चई अॼु पियो तर पार ॾे। हाणे वरी जेको इनकलाब जा जेके ख़ूबसूरत जेके पासा आहिनि उहे ॿुधाए थो। चई अॼु पियो तर पार ॾे, चई ककर थो करे। चई अॼु पियो तर पार ॾे, टाड़े कई तवार, चई हारियनि हर संभाया सरा थिया संगार। अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। केॾी जेका फिज़िकल तव्हांजे धरती जी सूंहं थो ॿुधाए, केॾा ख़ूबसूरत संभाया। उहो हारी जंहिं महिल हरनि खे जेको आहे संभाईंदा आहिनि, पोइ अॻे चूनियूं छपाईंदा हुआ, ऐं पोइ नाड़ा जेके ठाराईंदा हुआ, इहे सभु शयूं। चई हारियनि हर संभाया सरा थिया संगार। ऐं वरी ॿारनि में, मायुनि में, ॻोठनि में वरी केॾियूं जेको आहे सो वरी ख़ुशियूं थी वियूं हलियूं। चई हारियनि हर संभाया सरा थिया संगार, छो? चई अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। माफ़ कजो हिकिड़ो मिंट, दर ते को महिमान आयो आहे। दर ते कुझु चए छा पुटु? अलाए असां अॼु सारंग शुरू कयो आहे, त बरसाति थी चए, बरसाति पवण वारी आहे। अॻे चवंदा हुआ बाबा हीउ जेको आहे पंहिंजो उस्ताद जुम्मन जेको आहे थोरो ॻाईंदो पंहिंजो सारंग, त मींहुं वसी पवंदो मल्हार ॻाईंदो। अॼु अलाए छो असांजे साम्हूं जीअं खोलियोसीं, डायरी खोलीसीं, छो त सालो सॼो डायरियुनि ते लिखी छॾियो आहे। पोइ सारंग निकिरी आयो, ऐं आउं सम्झां थो अॼु जी जेका धरती जेका आहे, आसमान जेको आहे, इहो अॼु जेको आहे सो हिन भंभरे साहिब जो जेको आहे सो हिन विछोड़े ते अॼु रोई रहियो। चई अॼु पिणु उतर पार ॾे,
जे अॼु पण उतर पार ॾे टाड़े कई तवार ते हारनि हर संभाया। असीं अलाए कॾहिं हर संभाईंदासीं। जे हारनि हर संभाया सरा छा संगा। जे अॼु पण मुंहिंजे यार वसण जा वेस कया। सॼी सिंध में मींहुं थो वसे या असां वटि हिते ख़ुदेदाद में मींहुं थो वसे। हिते असीं आहियूं हिते टंडे जान मोहम्मद जे आस पास में ख़ुदेदाद जो ॻोठु आहे जेको टंडे जान मोहम्मद खां बि चवनि था पुराणो ॻोठु आहे। पुराण जे कप ते कंहिं ज़माने में मीरनि जो मशहूरु ॻोठु हो। मीर रुॻो कोन था रहनि उते जेको आहे सो ॿियूं इलाही क़ौमूं जेके असीं चवंदा आहियूं ज़ातियुनि खे ख़ासि करे बि रहनि था सीधी बि रहनि था हिते रहनि था। हाणे उहे माण्हू जेके ज़रूरत हुआ जेको आहे सो समाजी सरगर्मियुनि जी अचो त अॼु मींहुं वसायूं अचो वसी पऊं आहे त हीउ जेको आहे सो सॼो जेको आहे सो ॼण त वसणो ई आहे हिन ज़िंदगी में। अॼु पण मुंहिंजे यार वसण जा वेस कया। चई अॼु पण उतर पार ॾे ककर थो करे। चई वाहिद वाटड़ियुनि ते ख़ालिक खंड भरे। चई पेखारियां परे शाल न वञनि सुपिनी। चई अॼु पण उतर पार ॾे ककर की चोटी। चई अॼु पण उतर पार ॾे ककर कई चोटी। चई पिरियां संदे पार जी। चई पिरियां संदे पार जी खिवण न खोटी। चई आव लालण मोटी त घोरिया रुसण नीहड़ा। अलाए इमरान तुंहिंजी महिरबानी। ऐं राजा इज़हार बि असां सां गॾु असांजे पाड़े में वेठो आहे ऐं असां सां जेको आहे सो हीअ सभई जेको आहे सो जेके लतीफ़ साईं जा आशिक़ ख़्वाजा मोहम्मद ज़मान जा आशिक़ उनजा मुरीद ऐं असीं बि जेको आहे सो उन्हनि जी वंड जेका असां वटि जेका तव्हांजे आॾो विरायूं था वेठा। चई अॼु पण उतर पार ॾे ककर कई चोटी। चई पिरियां संदे पार जी। इहो बि साल में लिखियलु आहे मुंदाए ते मींहं जी खिवण ना कोटी। वरी गंज में लिखियलु आहे त पिरियां संदे पार जी। चई ॿिए हंधा जेकॾहिं का ककरी अची वई थी सघे थो उहा खोटी हुजे पर जेका पिरी उमाणींदो पिरियां संदे पार जी खिवण न खोटी। छोजी ॻाल्हि रुॻो न फिज़िकल तव्हांजे मींहं जी ॻाल्हि न आहे तव्हांजी ज़िंदगी जे मींहं जी ॻाल्हि करे। हीअ जेका तव्हांजी जेका ज़िंदगी आहे जेका हीअ तव्हांजे असांजे ज़िंदगी जी जेका धरती जेका बुठ थी वई आहे जेका बड़बाग थी वई आहे इहो मींहुं त तव्हांखे वसाइणो आहे। चई आव लालण मोटी त घोरियां रुसण ॾींहड़ा। चई जेके हेतिरा सारा जेके ॾींहं जेके रुसी गुज़ारियासीं में इहे सभु आऊं घोरे छॾिया। अला कासिम मीर तूं बि भली करे ऐं तुंहिंजी महिरबानी। लतीफ़ थो चए त ॾढ़िया रेज थिया की ओहीरनि ओत ॾढ़िया रेज। माना हिकिड़ा अहिड़ा रेज थींदा आहिनि जीअं भिटूं वण वणकार ईअं वेंझी वेंदा आहिनि। पर ॿियो हिकिड़ो अहिड़ो मींहुं पवंदो आहे जेको माण्हुनि खे निमाज़ पढ़ण ते जेको आहे मजबूर करे छॾींदो आहे निमाज़ूं पढ़ो हाणे मींहुं जेको आहे मारे थो। पोइ उन में जेके पकल जेके भिटूं हिकिड़ी भिट हूंदी आहे कची भिट आम रवाजी ॿी हूंदी आहे ॾढ़िया ॾढ़ हुन पकी भिट खे चइबो आहे जेका जंहिंजे लाइ तमामु घणो मींहुं खपे। ॾढ़ डूंगर ॾे विजड़नि राति वसाया मुंहुं मझारा खे वॾे ॿार निकिरे। हीअ जेके कुदरतूं जेके ॻाल्हियूं आहिनि जेके नेमतूं जेके आहिनि या जेके मलाइका जेके आहिनि उन्हनि जा मिसाल ॾेई अचे थो असांजे ज़िंदगी ते त तव्हांजे अंदरि में बि ॾढ़नि तव्हांजे अंदरि में बि डूंगरनि तव्हांजे अंदरि में बि ॾेह। हीउ जेको माण्हू आहे माण्हू जे जेको अंदरि जेको मथो आहे उनमें जेको दिमाग़ आहे उनमें ही सॼी तव्हांजी दुनिया मापी सघे। हीअ तव्हांजी दिलि एॾी विशाल आहे जंहिंमें सॼी जेको आहे सो हीअ प्यार जा जेके दरिया जेके आहिनि उहे सभु उनमें जेको आहे सो ओतिजी सघनि था। उनमें एॾी वॾी जेका इंसान जी दिलि थी थिए जेको माण्हू पंहिंजो पाण खे सुञाणे। जे ॾढ़िया रेज थिया की ओहीरनि ओत।
ये वसण न ही ओत जिन पलटे जी का शइ थी जे मेहा चिभड़ फुंगियूं जित थियनि सभु ई थोक चयो त असांजी धरती अहिड़ी आहे असांजो मुल्क अहिड़ो आहे अदा कासिम जिते की हर शइ जित थियनि सभु ई थोक माना सभई हर शइ हिते थिए थी फब आई आला आहे रब कुमार जो कज़िबान इहा जेका आयत आहे असां क़ुर असांजे लाइ चई आहे छो त असां वटि सभु शयूं मौजूदु आहिनि चई छाछर थी छननि में जिते मेहूं चरनि मोक जे केर बि झलण वारो कोन्हे को सॼो मुल्क पंहिंजो आहे सभु चरागा पंहिंजा सभु वी पंहिंजा पंहिंजा पंहिंजाइप इहो आहे आज़ादी जो कॉन्सेप्ट इहो आहे आज़ादी जो आदर्श लतीफ़ जो माना जिते छा हुजे छाछर थी छननि में चई छना पिया टिमनि चई छछूं थी वियूं हलियूं चई छाछर थी छननि में चई मेहूं चरनि मोक चई सरयूं संघारियूं थियूं संघार संघारियूं चई सरयूं संघारियूं थियूं जे तोसियूं पाइनि टोक चई उहे हारड़ा ठाहियो पंहिंजे गाह जा गम जा गंडीर जा चई उहे जेको आहे हार पिए थियूं पाइनि असां वटि दादा इहो लाइट हली वई आहे हाणे ॿियो को बंदोबस्तु कयूं था या पोइ थकी पिया आहियो त हाणे मोकिलायूं था पोइ वरी सुभाणे बि पाण गॾु आहियूं ॿी कंहिं किड़ ते हूंदासीं त बि जेको आहे सो गॾु हूंदासीं सॼण सावण मींहं जी आगम कयो अचनि सावण जो सारंग जो ॾाढो ख़ूबसूरत जेको बैत आहे त सॼो इंसान जी ज़िंदगीअ सां हुनजो तालुक़ु त सॼण सावण मींहं जी आगम कयो अचनि आऊं मुंहिंजा तन इंदलट थी उभरा ख़ुदा जेको आहे सो इंदलट थी उभरंदो ऐं हिन मींहं जी मौसम जो मज़ो वठो ऐं ॾुख बुख ऐं तकलीफ़ वारो जेको हीउ दौरु जेको अची वियो आहे हीअ अॻे ॾुकर थींदा हाणे हथरादू जेके ॾुकर जेके हुकुमरान जा विझल इन्हनि खे मोह ॾियो ऐं ख़ुदा कंदो जेको आहे तव्हां ख़ुशि हूंदो ऐं तव्हांजे बचण लाइ दुआ हिन सॼे समाज लाइ दुआऊं था घुरूं ऐं अवल ख़ैरु सुभाणे मिलंदासीं महिरबानी तव्हांजी